मौत त सभिनी ते अचणो आ। लिकुल्ल अजलिम मुसम्मा, हर कंहिंजो वक़्तु मुक़र्रर आ। ला यस्तक़दिमून वला यस्ताख़िरून, जॾहिं मौत जो टाइम थींदो न घड़ी अॻिते थींदी न घड़ी पोते थींदी। खोड़ माण्हू ॾिठासीं, घरवारी तए में मानी थी पचाए, मुड़स खे मानी नसीब ई नथी, खट ते ई वफ़ा थी वियसि। खोड़ वाक़िया ॾिठासीं, घर आयो ॿार चांहि था तयारु कनि हुन जे लाइ, अञा चांहि उते ई आहे देगड़ीअ में, अञा तयारु न थी आहे, हेॾो मुड़स जी वफ़ात थी वई। हेॾे गंबट वियासीं राणीपुर जे पासे वाइज़ करण। अजीब ॻाल्हि ॿुधायूं, साईं शाह साहब वेगन हले पई, पसींजर मुसाफ़िर गाॾीअ खे हथु ॾिनो, ड्राइवर गाॾी बिहारी मुंशीअ खे चए त हिन मुसाफ़िर खे खणो। दरी जो खोले त मुसाफ़िर नज़र ई नथो अचे। तेसीं ताईं ड्राइवर पंहिंजो मथो खणी गाॾीअ जे स्टींग ते रखियो, साह पियो पटे। मुसाफ़िरनि जो वक़्तु कोन्हे, मुसाफ़िर हलाए उस्ताद गाॾीअ खे, असां पंहिंजे मंज़िल मक़ाम ते वञी पुॼूं। अञा वेझो जो ॾिसनि त ड्राइवर खे साह कोन्हे, रूह निकिरी वियो अथसि, ड्राइवर जो मौत लिखल हुयो। इहो मुसाफ़िर न हो, इहो हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम हुयो, इंसानी सूरत में आयो। हिकिड़े ड्राइवर जो मौत लिखल हो। अल्लाह साईं सॼी वेगन खे ब्रेक हणाए 22 मुसाफ़िरनि जी रब जान बचाई, हिकिड़े जो मौत लिखल हो खणी। अन्नसीब युसीब वलौ कान तहतल जिबाल, अन्नसीब ला युसीब वलौ कान बैन शफदैन। जेका शइ नसीब में हूंदी आ, चाहे जबलनि जे हेठों पई हुजे भी मालिक घुराए नसीब कराईंदो आ। जेका शइ नसीब में न हूंदी आ, चाहे चपन ते रखेसि, सकरात महिल चमची पाणीअ जी भरे रखेसि, अल्लाह नसीब नथो कराए त उहा चमची भी किरी थी पवे। जेका शइ नसीब में न हूंदी आ, उहा चपन तो भी किरी पवंदी आ। अबे अम्मा जी जनाज़े नमाज़ पढ़ाई, कफन दफन ॾेई आयो, 3 ॾींहं तॾे ते वेठो। हफ़्ते खां पोइ अची घर में खाइण जे लाइ परेशान, कुझु कोन्हे। घरवारी मेणो ॾेई करे चवेसि थी, तूं 10 साल पीउ माउ जी ख़िदमत कई, मिल्कत कुझु न कई, हो ॿाहिरि तुंहिंजा आसूदा थी विया, ख़ुशि था रहनि, तो वटि खाइण जे लाइ कुझु कोन्हे। हाणे घरवारी खे थो चए, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। ज़मीन ते जेका भी शइ साह वारी आहे, चुरपुर करे थी, उन जी रोज़ीअ जो ज़िम्मो अकेले अल्लाह खयो आहे। इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, बग़ैर हिसाब किताब जे रोज़ी ॾींदो आहे। जेके चिंचीअ में घुमनि उन्हनि खे भी रोज़ी ॾे, मोटरसाइकिल ते हलनि उन्हनि खे भी रोज़ी ॾे थो, कारुनि में घुमनि, पेजारनि में घुमनि, अल्लाह उन्हनि खे भी रोज़ी ॾे थो। अवां जे पने आकिल जे शहर में जेके गॾु गाॾो हलाइनि उन्हनि खे भी रब रोज़ी ॾे थो, ग़रीब खे भी ॾे थो, अमीर खे भी ॾे थो। वंडे विराए मुंहिंजो रब सभिनी खे थो ॾे। इहो अल्लाह जो निज़ाम आहे। कंहिंखे ग़रीब कयईं, कंहिंखे आसूदो कयईं, छो त दुनिया जो निज़ाम हलाइणो आहे। वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबग़ौ फिल अर्ज़ि वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा। अॼु हिसाब किताब सां सभ खे ॾींदो आहे। हिकिड़े मौली साहब जे सुबुह जो नाश्तो ईंदो हो मानी, मौली साहब जे आॾो मानी पई आहे। मौली साहब वियो हथ धोइण त मानी खावां, हथ जो धोई मोटी आयो त दस्तरखाने तो मानी कांव खणी वियो। मौली साहब ॾिठो, मुंहिंजी मानी कांव खणी वियो। चए ठीकु आहे, हुजेसि भला, वॾनि जी नियत अथसि। नांग जो पेर मौली साहब जो ख़ैर त के ॾिठो ई न आहे।